ओम शांति। ये मिठे मिठे शिव बाबा ब्रह्मचितम द्वारा सुनता मीठे मीठे बार बाबा सुनता की हाणे बाबा सुनता अज प्रतिज्ञा करो। अज बाबा से सुनता की प्रतिज्ञा करो, मुझका वायदो करो कि कभी कंहिंजी कमजोरी न ॾिसंदासी, न वर्णन कंदासी, न ॿुधंदासी। दुनिया में स्वयं में ॿियनि में कमी कमजोरियूं त नज़र अचनि थियूं। माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, मिलंदा आहिनि त इहे ई कंदा आहिनि, कमी कमजोरियुनि जे बारे में वर्णन कंदा आहिनि। त नज़र बि अचे थी, ॿुधाए में बि अचे थो, बाक़ी असां मुख सां न चई सघंदा आहियूं, ये करे सघंदा आहियूं। लेकिन भॻवान चए थो न ॿुधो बि न, ॾिसो बि न, ऐं वर्णन बि न करो, सोचो बि न। भई सोचे त असां भई सोचूं न, हिन जो पुरुषार्थ करे सघंदा आहियूं, ॻाल्हायूं न, चऊं न। लेकिन कोई ॿुधाए ऐं अगरि अखियुनि सां ॾेखारे में ॾे त बाबा चवे थो इन जो ॾाढो सहज तरीक़ो, अगरि तव्हांखे कोई ॿुधाए कंहिंजे बारे में उल्टी सिधी ॻाल्हि त तव्हां हुनजे लाइ शुभभावना शुभकामना रखो। उहो तव्हांखे ॿुधाए फलानो अहिड़ो आहे, ईअं कंदो आहे, त हुनजी लय में न वञो। तव्हां चओ सभु ठीकु थी वेंदो, सभु हुनजो संस्कार बि ठीकु थी वेंदो, प्राप्त संस्कार बि सुठो थी वेंदो। उहो चए कि तव्हांखे कंहिंजो बुरो ॻाल्हि नज़र थी अचे, साम्हूं वारे में अहिड़ी ॻाल्हि आहे, नज़र अचे थी, त सोचंदासीं न अरे ये हीअं थो करे, हीअं न थी वञे, हीअं न थी वेंदो। सम्झो कोई ॿार आहे, घड़ी घड़ी उल्टी सुठी चीजूं मुंहं में विझे थो, तव्हांखे हिनजी कमज़ोरी आहे, इहा बुराई आहे, हुनमें इहा खामी आहे, त नज़र त अचे थी, चिंता थींदी माण्हुनि जी। लेकिन असां मन में संकल्प उनखे घड़ी घड़ी चऊं भले कि न ईअं न खाइबो, पोइ हुनजे लाइ मन में सोचो न, भई उहो घड़ी घड़ी खाए थो, असांखे नज़र अचे थी ख़राब चीज न खाइणी खपे, हीअं न करणो खपे। सभु म्यूट बटन दबाए छॾो। त बाबा चवनि था कि नज़र त अचे थो, लेकिन असां उनखे नज़र ईंदे हुए बि हुनजे लाइ छा सोचूं कि न हाणे खां न खाईंदो, हाणे खां न खाईंदो। त ईअं करे असां उनजी उहा जेकी बि उनजी कमी कमज़ोरी आहे उहा ॾिसंदे हूंदे बि असां मन में छा रखंदासीं, न खाईंदो, न खाईंदो। न त हुनखे मना त करूं था, पोइ मन में माण्हू सोचण बि लॻी वेंदो, ॾिस ॿार आहे, वरी हीअं न कुझु खाई छॾे, वरी हीअं न, पोइ घड़ी घड़ी सोचता रहंदा। कोई चीज सां रखूं या कोई कंहिं चीज ईअं हुजे त बि सोचता रहंदा, अरे वरी मुंहं में न विझी छॾो। पर असां हुनजी उहा ॻाल्हि ॾिठी ऐं मन में सोचियो न खाईंदो, ऐं हुनखे पोइ चईंदा रहो, मना त करणो पवंदो, लेकिन मन में चिंता न करणी, ॾिसंदे हुए बि सुठो सोचणो। त मन में सुठी सोच हूंदी, कोई ॿुधाईंदो त बि सुठी सोच असां हुनखे सुठे रीति मन में रखंदासीं कि न सभु ठीकु थी वेंदो। ऐं मुख सां त ॻाल्हायो न, मुख सां चओ न फलानो अहिड़ो आहे, ईअं न करे, ईअं न करे। त जंहिंमें कोई कमी कमज़ोरी ॾिसो घर में या काथे बि, त सावधान थियण लाइ माण्हू चए न, चइणो त पवंदो, वरी चवनि कि तव्हां ॿुधायो न। त मन में शुभ भावना रखी करे, मन में शुभ भावना रखी करे कि हा फलानो ठीकु थी वेंदो, जीअं डॉक्टर चईंदो न सभु ठीकु थी वेंदो, लेकिन हुन में इहा बीमारी आहे, परहेज करणी पवंदी, बाक़ी सभु ठीकु थी वेंदो। त उहो ई असां मन में रखूं सभु ठीकु थी वेंदो, उहो बि ठीकु थी वेंदी। लेकिन घर में 4 माण्हू आहिनि, हिक जी कमज़ोरी असांखे नज़र अचे थी, असां त सुठो सोचूं था, लेकिन साम्हूं वारे खे बि परिवार वारा आहिनि त ॿुधाइणो त पवंदो,
कल्ह जो असां त सोचूं था ठीक थी वेंदो, असां त हुनजे लाइ मन में भावना रखूं था ठीक थी वेंदो, पोइ बि असां मन में सुठी भावना रखी करे कि साम्हूं वारे खे बि उहो टेंशन न थिए, मतलब टोटल असांजे मन में ईअं न रहे कि फलाणो अहिड़ो, हुनजी कमी कमजोरी सां असां हुनखे न ॾिसूं, न ॻाल्हायूं, न संबंध में अचूं, न ॿियनि खे ॿुधायूं। त ईअं बाबा चए थो ईअं प्रतिज्ञा करो, त हिन सां छा थींदो, असांजे मन में सुठी सुठी ॻाल्हियूं, असांजे मन में सुठा सुठा ई वीचार हलंदा रहनि। छा प्रतिज्ञा करणी आहे कि असांखे कंहिंजी बि कमी कमजोरी जे रूप में न सोचणी आहे, न ॿुधणी आहे, न ॻाल्हाइणी आहे, न ॾिसणी आहे। हा, असां हुनखे शुभकामना रखी करे मन में रखी सघंदा आहियूं, यार ठीक थी वेंदो। बाबू चवनि था कि हाणे जीअं माण्हू पुराणो साल वेंदो आहे न, त चईंदा नए साल में नई ॻाल्हियूं कंदा, त उहे हाणे दुनिया में न नयो युग अचण वारो, सतयुग, हाणे दुनिया में सतयुग अचण वारो, त हुन सतयुग में असां सभिनि जा स्वभाव, संस्कार, चाल चलन सभु नयूं हूंदियूं, असांखे नयो शरीर भी मिलंदो, लेकिन आत्मा जा जो नया स्वभाव, संस्कार, चाल चलन हूंदो न, उहा आत्मा हाणे सिखे थी। जीअं बाबा चए थो कि हाणे असां पुराणी जी कोई कार हलाइण सिखंदो आहे त पुराणी कार हलाइण सिखंदो आहे, पोइ नई खरीदो आहे न, उहे हाणे असां आत्मायूं नए स्वभाव, संस्कार, चाल चलन जो धारण कंदा आहियूं। हाणे बाबा सुठी सिखाए थो न, जी पुराणा जी स्वभाव संस्कार मतलब आसुरी स्वभाव संस्कार, आसुरी चाल चलन, पहिरियों असां असुर हुयासीं, हाणे असां पंहिंजी चाल चलन व्यवहार सुधारूं था, भई लड़ाई झगड़ो करण, जोर सां चिल्लाइण, उल्टो सुल्टो खाइण पीअण, ये कंहिंजो कमु आहे, असुरनि जो ई कमु आहे न। असुर ई जॾहिं चाहे सुम्हंदा आहिनि, जॾहिं चाहे उथंदा आहिनि, जॾहिं चाहे जो मर्जी आहे उन्हनि खे उहो करण लॻी वेंदा। त बाबा चवनि था कि तव्हां असुर थी आहे, उहे असुर ॿियो कोई न आहे, जोर जोर सां खिलाइण कंहिंजो कमु आहे, असुरनि जो, जोर जोर सां ॻाल्हाइण कंहिंजो कमु आहे, असुरनि जो। असुर ई त विकार वश थी करे उल्टो सुल्टो खाईंदा पींदा, ॿियनि जे मथां बुरी दृष्टि रखंदा। हिन दुनिया में माण्हुनि जो स्वभाव संस्कार चाल चलन कीअं थी वई आहे, असुर वांगुरु। त हाणे बाबा असां असुरनि खे देवता थो ठाहे, हाणे असांजो पहिरियों स्वभाव असुर मतलब जंहिंजा स्वभाव संस्कार विकारनि जे वश थी करे हुननि जो स्वभाव संस्कार ख़राब हुजे, त बाबा चए थो कि हाणे भगवान चए थो कि जीअं पुराणो वर्ष वेंदो आहे त नए वर्ष का माण्हू प्लानिंग कंदा आहिनि न, नए साल का कीअं कंदासीं, नए साल का ईअं कंदासीं। त हाणे ये पुराणी दुनिया वञे थी, न पुराणी दुनिया में जो आसुरी स्वभाव संस्कार वारा जो माण्हू जीअं हाणे करनि था न, त हाणे भगवान असांखे ज्ञान ॾेई करे असांजी आत्मा खे सुधारे थो। भगवान आत्माउनि खे सुधारंदो आहे, भगवान आत्माउनि सां ॻाल्हाईंदो आहे, आत्माउनि सां संबंध रखंदो आहे। त हाणे परम पिता परमात्मा सां आत्माउनि खे वरी खां हर 5000 साल में हिकु बार असां आत्माउनि खे भगवान अची करे आसुरी स्वभाव संस्कार खां दैवी स्वभाव संस्कार धारण कराईंदो, शिक्षा ॾेई करे। आशीर्वाद कृपा न कंदो, वरदान न ॾींदो, पहिरियों शिक्षा ॾींदो। हाणे जीअं माण्हू इंजीनियरिंग डॉक्टरी पढ़े थो, शिक्षा वठी पढ़े थो न, त असांखे बि भगवान शिक्षा ॾींदो आहे, ईअं न ॻाल्हायो, ईअं न वियो, ईअं न करो।
तव्हां बि पंहिंजे ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहियो, न कोई वरदान थोरी ॾींदा आहियो भई मुंहिंजे ॿार जो वेहण सुधरी वञे, खाइण सुधरी वञे। हुनजे मथां महिनत कंदा आहियो, हुनजे स्वभाव संस्कारनि खे परिवर्तन, लेकिन शक्ति कंहिंखां वठंदा आहियो? भॻवान खां। भॻवान खे ई चईंदा न हिन ॿार जी ठीकु थी वञे, हिनजी हीअ ठीकु थी वञे, हिनजे संस्कार ठीकु थी वञे। त भॻवान हाणे असांखे शक्ति ॾे थो, ज्ञान ॾे थो, लेकिन भॻवान चईंदो ज्ञान ॾींदो कि हाणे कोई बि क्रोध करे, कोई बि ईअं चए त तव्हां चुप रहो, हुन लाइ तव्हांखे मां सहन शक्ति ॾियां थो। तव्हां हुन समय यादि करो मां सहनशील आत्मा आहियां। असांखे ₹10 माउ पीउ ॾींदा त यादि त करणो पवंदो न, मुंहिंजे जेब में ₹10 आहिनि त मां हुन चीज वठां। हाणे यादि ई न कंदमि त मां चीज कीअं वठी सघंदमि? त उहे भॻवान हाणे असांखे शिक्षा ॾे थो भई अगरि कोई उल्टो सुल्टो ॻाल्हाए थो त तव्हां हुन सां बहस न करो, न त हुनजो उल्टो सुल्टो इहो जेको ॻाल्हाइण जो संस्कार हो तव्हांजे मथां अंदरि अची वेंदो। ऐं उहो उल्टो सुल्टो ॻाल्हाए थो त तव्हां कननि सां ॿुधो ई न, मन में रखो ई न। कन सां ॿुधाए वेंदो लेकिन मन में न रखो। अगर वो उल्टो सुल्टो ॻाल्हाए थो त मतिलबु हुन आत्मा में सुठा संस्कार न आहिनि त हुनजी ॻाल्हि जो बुरो न मञो। ॿियो ई हुननि जे मथां वहम करो कि ॾिस हिननि खे ॻाल्हाइण जो अकुल न आहे। ॿियो हुनजे मथां वहम करो, दया करो। कोई उल्टो सुल्टो ॻाल्हाए थो त हुन समय सोचो इहो असांजो हिसाब किताब चुको थो थिए। त ईअं भॻवान असांखे ज्ञान ॾींदो आहे। ईअं हुन समय पहिरियों खां ई सोचे रखो कि हा हाणे जीअं बाबा असांखे ॻाल्हि ॿुधाए त असां पहिरियों ई सोचे रखो हा भई कोई उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदो मतिलबु हुनखे उहो परेशान आहे या असांजो हिसाब किताब आहे या हुनखे ॻाल्हाइण जो अकुल न आहे। ॿियो त हुनजे मथां वहम करो कि भॻवान हुनजे सदबुद्धि ॾियो, सुठो ॻाल्हाइण सिखे। ऐं बाबा चए थो पोइ हुन समय सहन शक्ति बि हुजणी खपे, शांत रहण जी शक्ति बि हुजणी खपे। त उहो शक्ति मां तव्हांखे ॾियां थो। हुन समय यादि करो मां शक्तिशाली आत्मा आहियां, सहनशील आत्मा आहियां या सामनो करण वारी, समाइण वारी आत्मा आहियां। त ईअं करे जेको ॿार हाणे भगवान जे ज्ञान खे समझी करे समय प्रति समय शक्तियुनि के कार्य में लगाईंदो त हुनमें वो धारणा थींदी वेंदी। हुनजा आसरी स्वभाव संस्कारनि खां दैवी स्वभाव संस्कार थींदा वेंदा। या त हाणे खुद जी मेहनत सां परिवर्तन थियो, न त अंत में धर्मराज जी सजा खाई करे त सभिनि खे पंहिंजे आसरी स्वभाव संस्कार खे छॾिणो ई आहे। छोकी सभिनि आत्मायूं मथे तॾहिं वञी सघंदा आहियूं जॾहिं असां सभी आत्मायूं में कोई भी आसुरी स्वभाव संस्कार विकार न हो। जंहिं समय असांजी आत्मा संपूर्ण निर्विकारी स्वच्छ भगवान जहिड़ी थी वेंदी। भगवान जहिड़ी मतलब स्वच्छ, शक्तिशाली, गुणवान, ज्ञानवान, जेतिरो भी ज्ञान हूंदो उनमें बुद्धि में पहुचे हुनजी आत्मा में, उन ॾींहुं सभु आत्मायूं मथे हली वेंदासीं। त बाबा हाणे असांखे चए थो कि हाणे पुराणा स्वभाव संस्कार चाल चलन छॾो और जीअं मां स्वभाव संस्कार चवां थो न उहा धारण करो, उहा ओड़ी चाल चलन रखो, ओड़ो व्यवहार करो, सदा हिक ॿिए सां शांत सुठो सुखदाई व्यवहार करो। बाबा चए थो ॾिसो माण्हू सुबुह खां राति ताईं जो कर्म करे थो न ख़ुशी ख़ुशी सां नथो करे, उमंग उत्साह सां नथो करे। ये असांजी जो ड्यूटी आहे संतुष्ट नथो रहे पंहिंजे जीवन। त जॾहिं घर में रहण वारा सदा संतुष्ट, ॿारनि खे त माण्हू फटाफट चईंदो तूं मन सां छो थो पढ़ाई करे, दिल सां मन लॻाए करे पढ़ाई कर, मथां न कर, तुंहिंजो ॾींहुं टीवी थो ॾिसे, तुंहिंजो पढ़ाई जो कमु थी।
ख़ुशी ख़ुशी सां पढ़ाई कर। ॿार रोईंदो रोईंदो या वञे स्कूल में या पढ़ण जी इच्छा न रखे, पढ़ाई पढ़ण सां संतुष्ट न हुजे त माउ पीउ हुनखे सम्झाईंदा आहिनि ॾिस तूं पोइ त हली वेंदो समय, पोइ कॾहिं पढ़जई ईअं कंदे। त उहोई बाबा बि सभिनि खे थो चए भई तव्हां घर जो कमु था करो या ॿाहिरां जो बि करो था न हुनमें संतुष्ट रहो, ख़ुशि रहो। माण्हू ख़ासि करे घर जो कमु करण वारा त ईअं रहंदा आहिनि जीअं ॾाढो ई वॾो बोझ हुननि जे मथां। नाश्तो ठाहिणो त ठाहिणो, ॿारनि खे ॾियणो त ॾियणो, ॾींहं जी रोटी राति जी रोटी ठाहिणी त ठाहिणी। हीअ तुंहिंजी ड्यूटी आहे, हीअ तुंहिंजी नौकिरी आहे, हीअ तुंहिंजो धंधो आहे। न त छा कंदो? कमाइण वारा त कमाइनि त तव्हां छा कंदव? जेको बि करो ख़ुशी ख़ुशी सां करो न, जीवन में संतुष्ट रही करे करो। हा, माण्हू परेशान कंदा आहिनि कि हीअ खपे, हीअ खपे, हीअ न खपे, हीअ न खपे, पर तव्हां पंहिंजो धंधो सुठी रीति करो न। तव्हांजी धंधो आहे न गृहस्थी संभालण, ॿारनि खे संभालण, रोटी करण, सभु कुझु घर खे संभालण, तव्हांजो धंधो आहे। ॿाहिरि करो या अंदर करो, आहे त धंधो ई। हाणे माण्हू जेका होटल ऐं रेस्टोरेंट आदि संभालंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि? उहे बि त रोटी ठाहींदा आहिनि, कमरा सेट कंदा आहिनि। उन्हनि धंधो करे तव्हांजे घर अथव त थींदे भॻवान जो घर आहे, त भॻवान जे घर में सेवा करो न, दिल सां करो, संतुष्ट थी करे करो। त बाबा चवनि था कि हाणे हर कम जो बि करो न तव्हां संतुष्ट ऐं ख़ुशी ख़ुशी सां कंदा करो। ते बाबा चए थो तव्हां सां सुबुह खां राति ताईं तव्हां सां जो बि मिले थो न हुनखे गिफ्ट ॾियो। गिफ्ट कीअं ॾेई सघंदासीं? पंहिंजी सुठी सोच बोल कर्म सां हुननि खे, पंहिंजी सुठी सोच सां हुनजे लाइ कुझु सुठो सोचो भई हिनजो भलो थिए, हिनजी कमु थी वञे, हिनजी संस्कार ख़तम थी वञे। पंहिंजे सुठे बोल सां हुननि खे कुझु न कुझु बाबा जो ज्ञान जो कोई पॉइंट ॿुधायो। पंहिंजे सुठे कर्मनि सां उन्हनि खे गुणनि जो दान ॾियो। मतिलबु कि कोई बि असां वटि अचे थो त असांखे सभिनि खे कोई न कोई गिफ्ट ॾियणी आहे। ॾिसो गिफ्ट जो ॾाढो महत्व हूंदो आहे। माण्हू हिकु नंढो सो रुमाल ई ॾे न गिफ्ट में, हिकु नंढी चॉकलेट ई ॾे त बि उहो माण्हू केॾो ख़ुशि थींदो आहे कि मूंखे गिफ्ट मिली इहा चॉकलेट, इहा रुमाल। वैसे रुमाल जी कोई वैल्यू न हुजे, लेकिन अगरि के माण्हू हुनखे गिफ्ट ॾे न त हुनजी ॾाढी वैल्यू थी वेंदी। त उहो ई बाबा चवनि था कि तव्हां बि सभिनि खे गिफ्ट ॾियो। हिकु सेकेंड में कोई बि तव्हां सां मिलण अचे, कुझु बि करो त पंहिंजे मन सां हुन लाइ सुठो सोचंदव, शुभ भावना शुभकामना रखी करे मिलंदव त इहे ई गिफ्ट आहे। ॿियो बाबा चए थो बाक़ी दुनिया में त माण्हू अलाए कहिड़ी कहिड़ी गिफ्ट ॾींदा रहंदा आहिनि, उहे ॾियण वारा ॾाढा आहिनि, लेकिन कंहिंजे लाइ सुठो मन सां सोचूं, कंहिंसां असां ॻाल्हाईंदे समय स्नेह, आत्मिक स्नेह ॾियूं, कंहिंखे सुठे कर्म द्वारा असां ॿियनि खे गुणनि जो दान करूं। कहिड़ा घटि माण्हू आहिनि न, केॾा घटि माण्हू आहिनि जो घर गृहस्थी में रहंदे या धंधो आदि कंदे दिल सां ख़ुशी ख़ुशी कमु करनि, संतुष्ट सां कमु करनि। अॼु माण्हू ख़ुशि आहे न ख़ुदि जे शरीर सां, ख़ुदि जे मन सां ई परेशान, त माण्हू ॿियनि खे ख़ुशी कीअं ॾेई सघंदो, ॿियनि खे संतुष्ट कीअं ॾेई सघंदो? भले माउ पीउ छो न हुजे, ॿार पैदा करनि था, लेकिन माउ पीउ जे मन में, ख़ुदि जे मन में ॾाढी ॻाल्हियूं आहिनि, ख़ुदि जो ई शरीर नथो हले त उहो ॿार खे छा सेखारींदा, छा ॾींदा? त इन करे बाबा चए थो हीअ ॾाढी हिन समय माण्हुनि खे ॾाढी ज़रूरत आहे। हिकु त माण्हुनि सां सुठो ॻाल्हायूं, सुठो व्यवहार करूं, उन्हनि जे लाइ सुठो सोचूं,
या सभिनि खे ॾाढी ज़रूरत आहे, त हिन जी गिफ्ट ॾियो न। सभिनि जे लाइ सुठो सोच बोल कर्मा करे करे हिन जी गिफ्ट ॾियो हिक ॿिए खे, त सभिनि जो जीवन सुठो थी वेंदो। बाबा चए थो अगरि तव्हांखे कोई भई तव्हांखे त स्नेह ॾियणो आहे, स्नेह वठणो, लेकिन अगरि तव्हांखे कोई स्नेह नथो ॾे त असां हुनखे उहो अगरि असांखे कड़वो कड़वाहट ॾे थो त असां हुन कड़वाहट खे बि पॉज़िटिव में बदिली करे उनखे उन खां वठूं। ईअं न की उहो असांखे कड़वी चीज ॾे थो त असां कड़वो ई खणी रखूं मन में। असांखे सम्झो कोई तव्हांखे स्नेह नथो ॾे, कोई तव्हांजी ग्लानी बि थो करे त हुन ग्लानी खे ग्लानी जे रीति स्वीकार न करो। जे कई माण्हू हूंदा आहिनि अगरि वॾा उन्हनि खे कुझु चईंदा बि आहिनि त बि नंढा सोचंदा आहिनि हल मुंहिंजे भले जे लाइ चईं न, मां कुझु सिखंदमि त सही। त ईअं हुन ॻाल्हियुनि खे बि असां सुठे रूप में एक्सेप्ट कयो न। ईअं हिन समय कोई असांखे स्नेह ॾे न ॾे, असांजी ग्लानी थो करे, असांजी इंसल्ट थो करे, सुठो संबंध नथो करे, ॿियनि सां ॻाल्हाए त असां सां नथो ॻाल्हाए, त असां बि हुनजी हुन कड़वाहट खे कड़ी चीज रीति ग्रहण न करूं। असां बि सुठी चीज रीति ग्रहण करूं की चलो असांजो हिसाब किताब हूंदो, चलो हिन आत्मा मूंसां सुठी रीति ॻाल्हाइण जो समय न आहे या हिन वटि शब्द न आहे, त बाबा चए थो हिन रीति केरु असांजी ग्लानी बि करे न त हुनखे सुठे रूप में अंदर ग्रहण कंदा करो। ग्लानी खे ग्लानी जी रीति न, हिन मूंखे ईअं चई, हिन मूंसां ईअं बुरो कई न, असांजी ग्लानी खे बि चलो ठीकु आहे, तुंहिंजो हिसाब किताब आहे चुप थो थिए, चलो ठीकु आहे, वॾो आहे त वॾो सम्झी करे शांति में, नंढो आहे त चलो नंढो सम्झी करे शांति में, टोटल आत्मा जो भलो थी वई। असांजो पंहिंजो उनजी कड़वी चीज असां पंहिंजे मन में रखूं न, असां वटि जॻह थोरी आहे मन में परमात्मा जी यादि आहे, अहिड़ी माण्हू कहिड़े बि अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियुनि जे लाइ जॻह ई न आहे असांखे, त असां वठो ई छो पियो हुनजे लाइ उल्टो सुठो सोचे करे ॿियो पंहिंजे मन में कचिरो जमा करंदासीं, असांखे हुन लाइ उल्टो सुठो सोचण जो बि समय न आहे। सभिनि जो भलो थी, सभिनि जो कल्याण। त बाबा चए थो ईअं सभिनि खे स्नेह ॾींदा हलो, स्नेह वठंदा हलो, हिन रीति असां जीवन में अॻियां वधंदा रहींदासीं। ॿियो बाबा चवनि था कि असांखे रोज़ जॾहिं बि मां चईंदा आहिनि न त हमेशह यादि रखो मां आत्मा। ॾिसो मां ऐं मुंहिंजो इहे ॿ शब्द सॼो ॾींहुं ॾाढो यूज़ थींदो, त मां चईंदे ई छा यादि अचे, मां आत्मा आहियां, ऐं मुंहिंजो चईंदे छा यादि अचिणो खपे, मुंहिंजो त बाबा, त मां आत्मा मुंहिंजो बाबा। हीअं इहे ॿ ॻाल्हियूं त यादि रहंदियूं त असांजे जीवन में ॾाढो स्थिति सां परिवर्तन थी सघे। मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा, त बाक़ी सभु मुंहिंजो बाबा जो थी वेंदो न, भई मुंहिंजो त बाबा आहे, बाक़ी मुंहिंजो संस्कार, मुंहिंजी देह, मुंहिंजो फलानो, इहे सभु कंहिंजो थी वियो, बाबा जो। अच्छा, मीठी मीठी सिखने जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे अॻियां पुठियां सोचे सम्झी करे हर कार्य करण वारा ज्ञानी तू आत्मा। बाबा चवनि था ज्ञानी तू आत्मा त्रिकालदर्शी था। बाबा चवनि था जो ॿार त्रिकालदर्शी टिनिनि कालनि खे ॼाणे बुद्धि में रखंदा आहिनि न, कोई बि कमु करो न त टई रीति सां सेट करणो, हुनजो परिणाम पहिरियों असां छा कयो त छा निकितो हुयो,
अॼु करूं त हुनजो अॼु परिणाम छा निकिरंदो, पोइ हुनजो कल्ह हुनजी परिणाम से अपेक्षा थींदो। त असांखे टिनिनि कालनि खे ज्ञान, टिनिनि कालनि जो ज्ञान बुद्धि में रखी करे अॻियां पुठियां सोचे सम्झी करे हर कर्म करणो। त बाबा चवनि था कि उन्हनि जे कर्म में उन्हनि खे सफलता मिलंदी आहे। इहे न ॾाढा बिज़ी हुयासीं, इन करे जो कमु साम्हूं आयो उहो करण शुरू करे छॾियो। न, कोई बि कर्म करण खां पहिरियों इहा आदत पइजी वञे कि पहिरियों असां टई रीति सां ॻाल्हि खे सोचूं। कालदर्शी स्थिति में थी करे कर्म करो त कोई भी कार्य व्यर्थ ऐं साधारण न थी। टीन रीति सां ॻाल्हि खे सोचे करे कर्म कंदासीं न त कॾहिं बि व्यर्थ ऐं साधारण न थी। कम सही थी। स्लोगन आहे पंहिंजी संतुष्ट ऐं ख़ुशनुमा जीवन जी सेवा करो तॾहिं चईंदासीं सच्चा सेवा। असांजे संतुष्ट हर कम करो, संतुष्ट रहो, खुश रहो, तॾहिं असां जो कम कंदासीं न तॾहिं बाबा चईंदा तॾहिं असां सच्चा सेवाधारी कहलायूं। घर जो भी कम करो, भगवान जो घर, बाबा जो घर समझी करे, बाबा जा ॿार समझी करे, बाबा जो धंधो समझी करे कम कंदा त ज़रूर पुछा कहलाईंदा, सेवाधारी कहलाईंदा। इन रीति सच्चो सेवाधारी थियण। ओम शांति। बाबा खे यादि करो।